सिंधी चैनल में एक नई वीडियो से गॾु हाज़िर आहियां। अॼु मां तव्हांखे जेके फिल्मुनि जा शौक़ीन आहिनि, मूवीज़ जा शौक़ीन आहिनि, जेके बॉलीवुड हुजनि, हॉलीवुड हुजनि या जेको आहे मद्रासी फिल्मूं हुजनि, कहिड़ी बि फिल्मुनि जा जेके शौक़ीन आहिनि ऐं चाहिनि था त उहो जेके बि नई फिल्म रिलीज़ थिए उहा उन्हनि वटि पुॼे। अमूमन ॾिठो आहे ॿियनि प्लेटफॉर्मनि ते जॾहिं बि असां मूवी का ॾिसंदा आहियूं, फोटू जेकी थंबनेल हूंदी आहे उहा त फिल्म जी रियल हूंदी आहे। जॾहिं बि उनखे खोलींदा आहियूं त उनजे पोयां फिल्म का ॿी का लॻल हूंदी आहे। त अॼु मां हिकिड़ी तव्हांखे नई सुठी वेबसाइट ॿुधाईंदुसि जेकी आसानी सां तव्हां उन में कहिड़ी बि फिल्म जॾहिं रिलीज़ थींदी उहा तव्हांखे उते मिलंदी आसानी सां। त तव्हां उहा डाउनलोड बि करे सघो था या उनखे ऑनलाइन तव्हां उते उन मूवी खे ॾिसी बि सघो था आसानीअ सां। हिकु वेबसाइट आहे, उहा तव्हांखे मां ॿुधाईंदुसि उन जो तरीक़ो। उन में मुख़्तलिफ़ कैटेगरी जूं फिल्मूं आहिनि, बॉलीवुड या मिसाल हॉलीवुड, हर क़िस्म जी मूवी तव्हांखे उते मिली वेंदी। नई हुजे पुराणी हुजे, तव्हांखे इनशाला उन में उन मूवी उते मिली वेंदी ऐं उतां तव्हां डाउनलोड करे उन में को बि उन में ग़लति न आहे, उन में का बि तव्हांखे कूड़ न मिलंदो। जेका उन में थंबनेल में जेका फोटो में तव्हांखे मूवी हूंदी उहा ई मूवी तव्हांखे उते मिलंदी। ऐं जेका बि नई फिल्म रिलीज़ थींदी उहा जॾहिं बि उहा तव्हांखे उन जॻह ते मिली वेंदी। तव्हांखे ॿी कंहिं बि जॻह ते उहा फिल्म ॻोल्हण जी ज़रूरत न आहे। डायरेक्ट तव्हां गूगल ते वञी उहा वेबसाइट हणी करे उतां तव्हां मूवी डाउनलोड करे तव्हां ॾिसी सघो था। त हलूं था वीडियो जी तरफ़। उहा वेबसाइट तव्हांखे ॿुधाइण खां पहिरीं गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। दोस्तों, मां मोबाइल स्क्रीन ते आयो आहियां। सभ खां पहिरीं तव्हांखे जेको आहे त गूगल में वञिणो आहे। गूगल के ब्राउज़र जेको हूंदो आहे, ख़ासि करे यूसी ब्राउज़र या ओपरा मिनी हुजे त बहितर आहे, न त कहिड़ो बि गूगल ब्राउज़र तव्हां वटि हुजे उते तव्हां लिखंदव गूगल में वञी करे MP4 मूवीज़ आख़िर में जेको आहे त तव्हांखे Z ॾियणी आहे। इहे अखर लिखी करे तव्हां जीअं सर्चिंग कंदव त हिते पहिरें नंबर ते लिखियलु आहे MP4 मूवीज़। तव्हां हिन क्लिक कजो। क्लिक करण खां पोइ तव्हांखे हीअं हिन जो इंटरफेस नज़र ईंदो वेबसाइट जो। हिते तव्हांखे हर कैटेगरी जी फिल्म तव्हांखे मिलंदी, हर मुल्क जी, बॉलीवुड हुजे, हॉलीवुड हुजे, कंहिंजी बि हुजे। तव्हां हिन खे हिते हेठि कंदव, हेठि कंदा वेंदव त हिते तव्हांखे कैटेगरियूं पयूं हूंदियूं। आख़िर में ही मूवीज़ बि आहिनि, मिक्स में आहिनि, तव्हां हितां बि डाउनलोड करे सघो था। पर ही कैटेगरी पयूं आहिनि, मथे ॾिसो बॉलीवुड, हॉलीवुड, साउथ इंडियन, खोड़ सारियूं, पंजाबी, गुजराती, मतिलबु मुख़्तलिफ़ पयूं आहिनि। तव्हां बॉलीवुड वारा ऑप्शन खे पहिरीं तरह सां हणूं था। तव्हां ॾिसो हिते वरी हर साल जूं अलॻि, 2022 अलॻि, 21 अलॻि, 20 अलॻि, माना हर साल जी मूवी तव्हांखे हिते अलॻि मिलंदी। बिल्कुलु रियल दोस्तों, जेका बि मूवी हिते मुंहिंजे ख़्याल में इहो जेका बि पहिरें रिलीज़ थींदी हिते तव्हांखे ज़रूरु मिलंदी। ही फिल्मियूं आहिनि, ही ॾिसो मुख़्तलिफ़ फिल्मूं पयूं आहिनि। हिननि में तव्हां कंहिं बि हिक खे मां क्लिक कयां थो, मिसाल जे तौरु हिन फिल्म खे असां क्लिक कयोसीं त ही पोस्टर ॾिसो हिन जो, इहा ई फिल्म तव्हांखे मिलंदी। इहा अगरि तव्हांखे डाउनलोड करणी आहे त हिते लिखियलु आहे डाउनलोड ऑप्शन वारो आहे। इनखे तव्हां जीअं क्लिक कंदव, हिकु चकर क्लिक करण खां बाद में वरी ॿीहर तव्हांखे हिते ऑप्शन मिलंदा MP4 HD या लो क्वालिटी, मतिलबु क्वालिटियूं मिलंदियूं। तव्हां हिन मां बहितर आहे त कहिड़ी बि करे सघो था, पर हीअ बहितर आहे पहिरें नंबर वारी कजे त लिंक खे क्लिक त बहितर आहे। ईअं क्लिक करण खां पोइ डाउनलोड कंदव। डाउनलोड खां पोइ तव्हां जेकी आहे त हीअ ऐप जेकी आहे डाउनलोडिंग में, मूवी जेकी आहे डाउनलोडिंग में जेकी आहे तव्हांजी लॻी वेंदी। ये ॾिसो डाउनलोडिंग हले पई। ठीकु आहे दोस्तों, ईअं ई तव्हां मूवी पंहिंजी डाउनलोड करे सघो था।